वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। तू किथे लिखी है सारी? एक तो मुझे सड़ थी बीठे भी कोन, एक नजर बी मुखे मुड़ी भी न ॾिठी, मथा ओचितो गायब थी मुखे परेशान करे छॾियो थी। मां साथ ही छाजी मश्करी आहे? छो तो सताई तू मुझे सामू छो न थो अची? ये आवाज सारंग जो ना है, मां ॿियो केरु आहियां? हाँ, मां ॿियो केरु आहियां? लगे तो को आए हो किसी लावले दिबी आले बानू दी यदी दिबा हलिया हलिया अदा साले काडे पे आने यार अथी करानी थी अदी बानू तो हेडा पे अथी न पासी हां अल गुलाम रसूल अदी माया साले साले अदी माया वही गुलाम रसूल अदी तो ये क्या वो तो मत चाय बाबा आए चाय मसलो चाय तो इतने किया आदा मां सारा मां साथ के गला निकती है। हां पर आदा सारंग ना मां साथ ना मां साथ ना बानू अम्मा अडी अडी बानू बाबा अडी मर जीजा हिकड़ी गाल तो बुधा, हे जो मुआरो नकली पिया यो काडे विया सुबह साण गोगो ने काडे हटी वा लाया बा चवन था ने बानो के को हिसाबी चक्कर थियो आहे। सपिन है वरी ने सावण के आमिल कामिल समझी पढ़ाई कराइण वियो तस। हाणे यो पढ़ाई कंदो तो मड़ यो न खटे पाओ यो न आमिल कामिल हुजा त पंहिंजे धीअ जे ज़हन मां इश्क जो भूत कढिया न, वरी वियो बानो ॾे उन जे ज़हन मां ॻाल्हियूं कढण इश्क जूं। वॾो आयो आहे भूत कढण वारो गोबो। गाल तो बुत छोरा ये बानोड़ीअ के नजर में ते रख, किथे छोरे बोरे जे चक्कर में त काने। ये जेको बानू जो मासात आयो आहे न चवंदा तुपई खायो आहे, यो दुंबाले खायो आहे नए दुंबाले खाऊं वो न बानू जे इश्क जे चक्कर में थई इन सां इश्क तो करे बस फिटल रुगो असांजी आहे। छोरा गाल बुध या जेका गाल आहे न सा हेडा होडा के सब न कजाए सालियो अथई न हेड़ ते जेका दे गाल बुधंदो न उनकी सिसी लाए छडी दो माराए न छडई। पर चल आप ये तो साली की गाल किया आपको चलो दुनिया जो पेंजे सामू गाल दी कंदम मु तुंजी सजी बकवास बुद्धि वरतिया मां भी हाणे अध साले के बुधाइंदस त हे भई मां पुट तुंजी भेण जे बारे में केड़ी बकवास पे कर। खुदा जो खौफ कर छोरी केड़ी गालियों पे करी सा पराई धी जा मंदा छो थींदासी। ये तो मड़े यही पे गाल करे मश्करी में मु ते एकड़ो शक ज़ाहिर कियो यो पक सा थोड़ी चेदम त बानू सारंग जो पाण में को रिश्तो आ
रिश्तो त उन्हनि ॿिन्हिनि जे विच में आहे, ॿई मां साथ आहिनि, पर तव्हां उन्हनि ॿिन्हिनि जो पाण में ग़लति रिश्तो ॾेखारण जी कोशिश पिया कयो। सभु सम्झां थी तूं छोरी हाणे हदूं टिपंदी पई वञी। मूंखे लॻे थो हिकिड़ो ॾींहुं हाणे सिघो अचण वारो आहे जो तोखे ज़हर पुड़ी ॾेई पूरो न करे छॾियां। तूं पंहिंजो ख्याल कर, साॻियो कमु मां तोसां न करे छॾियां। खाधे में केॾी कुता मार गोरियूं ॾिनियूं माए न त पूरी पई हूंदी आहे। तू मुंहिंजी मां खे कुता मार गोरियूं ॾेई मारी थी? हाँ? तू मुंहिंजी मां खे तू एतिरो घोटो थी वई, मौत पर ही तू बदमाश थी वई। अरे ज़ीनत जे मथां तू हथ तो करे। हाँ मूंखे अम्मा चयो त ज़ीनत खे मार। एॾी सारी थी या? हाँ वो भी दिमाग में ॻाल्हि नथी ॾेई। हिक मासूम खे हिकिड़े ज़ालिम जो थो माराए थी, सम्झ में ॻाल्हि नथी चई या? औलाद वारी नहीं। ॻाल्हि त ॿुध, असीं त ॾाढी शराफ़त सां पिया हलूं। हाणे मूंखे इहो ॿुधा, तूं पुछण वारो केरु आहीं? असांजे पंहिंजे घर जा मामला आहे न, तूं विच में टिपको छो थो खईं? ऐं ॿियो तूं असांजे घर में हीअं घिड़ी कीअं आई वई? ॿुधाए मूंखे। तूं को ज़ीनत जो वॾड़ो आहीं, हिन जो वारिस आहीं जो असां सां ईअं पियो ॻाल्हाई? या सॼी दुनिया खे ख़बर पइजी वेंदी त मां ज़ीनत जो छा आहियां। हाँ सिर्फ तो इहो थो पुछां, अरे तोखे जुरत कीअं थी? हाँ ज़ीनत जे मथां हथ खयो थी? हाँ हाँ आई ना अम्मा बस हाणे ॿुधाए, अरे तो ज़ीनत जे मथां हथ कीअं खयो? ॿुधाए। भी असांजे घर जो अंदरूनी मसलो आहे, तूं त चोए पैर पट। हल तूं वञे त ज़ीनत जे ॻोढ़नि जो हिसाब वठंदुसि, पोइ हितां वञण जो सोचींदुसि। खुदा तूं हितां वञ, बाबा न अची वञे। बाबा जे करे तोखे हिते ॾिठो न त हू आपे खां ॿाहिरि निकिरी वेंदो। न ज़ीनत न, मां तुंहिंजे करे सॼी दुनिया सां विढ़ी सघां थो, पोइ भले तुंहिंजो सॻो पीउ छो न हुजे। तो घणा ई ॾुख ॾिठा आहिनि, ॻोढ़ा वहाया थी। ज़ीनत हाणे मुंहिंजे हुते तूं कॾहिं बि ॻोढ़ा न ॻाढ़ींदी। हल अच मूंसां। ठीक है जुड़ रहा माने ॾिसां थो। पर हाणे त वठी वियसि न, केॾां वठी ॾाढो कुटियो हिते त खे बि ॾाढा हया अथसि। हिते बि लॻो आहे। ॿुधंदुसि पर हाणे फिकुर कर, छोरी खे केॾां वठी वियो? ॿुधण में आयो आहे त ख़ान बहादुर ज़र अली खे ट्रांसफर कराइण जे लाइ नह चोटी जो ज़ोर लॻाए रहियो आहे। ज़र अली ढंढ किनारे वेही बागुअ सां वेर विधो आहे, सो साईं एहतियात त ज़रूरी आहे न। शहरोज़ खान सूबेदार खे थाणे मां फरार कराइण लाइ करोड़ आछा आहिनि। चांडोगी तोखे कंहिं ॿुधायो? सूबेदार ज़र अली खे ॿुधायो त असांजी इंगेजमेंट जी ख़बर पवण खां पोइ शहरोज़ खान होश विञाए वेठो आहे। ख़ान बहादुर जे अंदर में बि मच ॿरंदा हूंदा, उन सां अॻु कंहिं बि अहिड़ी तादी न कई हूंदी जहिड़ी हिन दफ़े पुलिस कई आहे। साईं असांजे ॿचड़े जे कातिलनि मथां शल सदाईं लानतूं ई वसंदियूं रहनि। मां अॼु ज़र अली सां ॻाल्हायां थो, हुनखे हद खां वधीक एहतियात करणो पवंदो, छो जो थोरी बि लापरवाही वॾे नुक़सान जो सबबु बणिजी सघे थी। मूं बि घणो सम्झायो अथमांसि बाबा, पर ज़र अली बि बहादुर ऐं ज़िद्दी आहे। बहादुरी सुठी ॻाल्हि आहे, पर जॾहिं ख़तरा वधी वञनि न त पोइ एहतियात खां कमु वठणु घुरिजे। पंहिंजे दिमाग़ मां इहा हवा कढी छॾ। पहिरियां बि मूं तोखे रिआयत ॾिनी आहे, वधीक मुंहिंजे सब्र जो इम्तिहान न वठ। एसपी जेको तोखे कुझु करणो आहे न करे वञ, पर यादि रखजांइ
बख्शी न साए कौन मुंहिंजी मर्ज़ी खां सिवा तूं हितां नथो चोरी सघे। वो खणी किरोड़ या अर्बन रुपयनि जी आच कर। सुबेदार मूंखे इहा ख़बर कान हुई त तूं बेॾो कम ज़र्फ़ निकिरंदे। ज़बान संभाले ॻाल्हा शहरोज़ खान। मां को तुंहिंजे बंगले ते ॿुहारी ॾियण वारो नौकर न आहियां। सुबेदार हाणे मूं त तोखे किरोड़ ॾियण जी आछ कई, इहा ॻाल्हि तोखे हज़म थी न सघी, वञी एसपी खे ॿुधाई। हाँ मूं ने ॼाणे तोखे ख़बरदार कयो त लाकब में बि अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर। एसपी साहब जा जाचूस छॾियल आहिनि। इहा ॻाल्हि आख़िर एसपी साहब वटि पहुची वई न। हाणे त मूं लाइ अलाए कहिड़ी शामत ईंदी। कोन थी तोखे फाई अचे, मर न। यादि रख सुबेदार, मूं एसपी खे चैलेंज करे छॾी आहे। मां जंहिं ॾींहुं हिन लाकब खां ॿाहिरि निकिरंदुसि न, उन ॾींहुं एसपी खे मारींदुसि। उन ॾींहुं शाबाश शाबाश एसपी, अख में आ। ओ मुंहिंजा नसीब ई अहिड़ा फिटल आहिनि त कंहिंखे छा चवां अल्लाह। ओ छो ते ॼणी अम्मा मूंखे। बापू छा थियो थी? खणी रोज पिटको लातो अथी, आखिर मसलो छा आहे? अरे तोखे छा ॿुधायां, तुंहिंजी गुरबत ऐं लाचारी मुंहिंजी बर्बादी जो कारण थी आहे। ऐं पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं बि एतिरी ज़लील कान थी आहियां जेतिरो तोखां निकाह विझी उन खां पोइ बुछड़ी थी आहियां। अहिड़ी ख़बर हुजे हाणे बुछड़ी थी ॾिस, निकाह ई न विझा। मार पवई रन, सिधो सौ छो नथी ॿुधाए त कहिड़े नांग डंगियो थी? अरे चुप करे वे नोरीड़ा, सॼो ॾींहुं नोरीड़े वांगुरु केॾी महिल उते बीठो आहे, केॾी महिल उते बीठो आहे। तोखे कहिड़ी लाचारी पई आहे कि जी ऊंधी थिए सिधी थिए, तूं पंहिंजी मस्ती में मगन नहीं। हाय घोड़ा, हीअ रन सिधी सही ॻाल्हि असली कंदी ई कान। सिधी ॻाल्हि इहा अथई, ॿुध हाणे ॿुध, कन खोले ॿुध। इहो सोठो घर में आयो हुयई, मूंखे बि मारे वियो आहे। मुंहिंजे गामू जा वॾ गुॾ भॻा अथसि ऐं ज़ीनत खे गेले वठी वियो। छा थी चवे रन, हू ज़ीनत खे कीअं थो वठी वञी सघे? त छा कूड़ थी ॻाल्हायां? दाबले मोहन रखे ॻाल्हि ते एतबारी कोन थो करे। वञ ॻोठ वारनि खां पुछ न, छा कयो आहे मूं ज़ीनत खे? को कुही खाधो अथमांसि छा? आहीं त वॾी ॾाइण, तूं कुझु बि करे सघें थी। तौबा कर ॾाइण तो चवी आ। आदम खोर त तूं आई तूं। आउं त गोश्त बि कोन खाईंदी आहियां। हाणे तूं मूंखे इज़त सां ॿुधाए त ज़ीनत किथे आहे, छा थियो? सिधी ॻाल्हि इहा अथई, भले तूं मूंखां कसम वठ। इहा ज़ीनत जेका सा सोढे सां गॾु वई अथई, सोढे सां। सोढे सां गॾु? मां पंहिंजो घर छॾे आई आहियां ऐं हाणे वरी मां हुन घर में कान वेंदसि, बल्कि उन घर खे घर न दोज़ख जो नालो ॾियणु घुरिजे। पर तूं सोढे सां गॾु हेॾा अचण जे बदिरां अकेली छो न पई अची? जेकॾहिं सोढो न अचे हा न त अॼु मुंहिंजो मौत पको हुयो। ही मां पुट त मूंखे घुटो ॾेई मारे छॾियनि। ईअं अलाए कीअं था कनि, एॾी हिमत कोन अथनि जो माण्हू मारनि। चवंदा न आहिनि त इंसान खणण जी का मुद नाहे हूंदी, तंहिं करे कंहिंखे बि हल्को न वठिजे। हिन वक़्त ताईं फापू धोती ॻोठ मथे ते खणी छॾियो हूंदो, सॼे ॻोठ में वाह थी वई हूंदी त सोढो ज़ीनत खे ॾींहुं ॾिठे जो भॼाए वियो आहे। फापू ज़रूर ही ॻाल्हियूं करे बाबा खे भड़कायो हूंदो, पर ॻोठ वारा हुनजी ॻाल्हि ते यकीन ई न कंदा। पर चाचे सावण खे त माई लाटू ठाहे छॾियो आहे। जॾहिं चाहे उनखे पट ते हणे, जॾहिं चाहे हथ ते खणे। मां त हैरान आहियां मोमल त अलाए हिन माई बाबा ते कहिड़ा तावीज़ कया आहिनि। तुंहिंजो पीउ पाण आमिल फ़क़ीर आहे, अलाए छा आहे, उन ते तावीज़ कहिड़ा असर कंदा?
दुखनि पोयां सुख ऐं रातनि पोयां ॾींहं आहिनि। जेको सिज लहे थो उहो उभरंदो बि आहे ज़रली। ज़िंदगी जो चरखो ईअं ई हलंदो रहे थो। इहा हक़ीक़त आहे। मां तुंहिंजी ॻाल्हियुनि सां 100% एग्री कयां थो। इन में को बि शक न आहे त अदा मल्हार जो ग़म असांजे लाइ ज़िंदगी भर जी मीरास आहे। पर हालात कहिड़ा बि हुजनि, इंसान खे जीअणो पए थो। मूंखे कॾहिं कॾहिं त मायूसी थींदी आहे। असीं माहौल बदिलाइण जे लाइ पंहिंजी जान दाव ते लॻाईंदा आहियूं त हिन बुराई खे ख़तमु कयूं। पर हिन जो नतीजो छा निकिरंदो आहे? बहादुर कॾहिं बि नतीजनि जी परवाह न आहिनि कंदा, ऐं जेके नतीजनि जी परवाह कंदा आहिनि उहे कॾहिं बि विरण जी हिमत नथा करे सघनि। चांडुकी, तूं मुंहिंजी ॻाल्हि न सम्झी। मां मजमूई नतीजनि जी ॻाल्हि पियो कयां। असांजो माण्हू घटि पढ़ण जे करे या अणपढ़ियल हुजण जे करे हाकारी रवैयनि खे घटि सपोर्ट करे थो। छाकाणि त असांजो ज़हनी तौर हिकु गुलाम सोसाइटी सां तालुक़ु आहे। आम माण्हू वॾेरनि सरदारनि पीरनि मीरनि जो गुलाम हुजण ते शर्मिंदगी जे बदिरां वास्तेदारी ऐं फ़ख्र महसूस कंदा आहिनि। चांडुकी, मां पंहिंजो कैरियर ज़िंदगी दाव ते लॻाई आहे। हिन फिरोज़ ख़ान खे सुठो कयो आहे। पोइ बि ही ॻोठ वारा दिली तौर ते ख़ुशि कोन आहे। हू कानून जो साथ ॾियण बदिरां पंहिंजे सरदार जो उल्को पिया कनि। इन करे त मां चवंदी आहियां त इल्म में असांजी निजात आहे। ॿियो को न असांजे छुटकारे जो दग आहे न को चारो आहे। चांडुकी, मूंखे ख़बर पई आहे त फिरोज़ ख़ान CM ताईं पहुचण जी कोशिश में आहे, जीअं मूंखे ट्रांसफर कराए सघे। ऐं हा, मूंखे माराइण जो ऑप्शन बि हुनजे दिमाग़ में हूंदो। शमशू, केड़ा ॿाहिरि वञण जो इरादो आहे छा? हाँ यार, यो सरदार बिजार खान मथो ही खाई वियो सुबुह खां। चए तो जल्दी उताक ते पहुच, ज़रूरी कम है। शमशू, इहा त तोखे ख़बर आहे न, सरदार बिजार खान अंदरी तौर तुंहिंजो दुश्मन आहे। पोइ बि संदसि तूं त पासो ई नथो छॾी। जानू, जॾहिं हू मुंहिंजे लाइ अंदर मां मुखालफ़त करे पियो त मां वरी कहिड़ो हुनजो सजण आहियां। मिड़ई ज़मानेदारी खां कम वठां पियो। सोना बेबी, कम वठां पियो। मुनाफ़िकी जा तालुकात हमेशह ई नुक़सान ॾींदा आहिनि। खबरदम, इहो सरदार बिजार खान मूंखे फासाइण लाइ हर वक़्तु को न का प्लानिंग कंदो रहंदो आहे। तोखे त ख़बर आहे सोना बेबी, मां त तमामु घणो मोहताज रहण जी कोशिश कंदो आहियां। त बसि सम्झी सघे थी। हींअर बि ख़बरदारी जो मुज़ाहिरो कजां ऐं अचण वञण जो ख़्यालु रखजां। तुंहिंजी थोरी बि गफ़लत ऐं लापरवाही किथे असां ॿिन्हिनि खे माराए न विझे। सोना बेबी, आई लव यू बेबी। बेबी, मूंखे हिन ॻाल्हि जो पूरो एहसासु आहे। तूं बसि बेफ़िक्र थी रह। ॾिस नाने जा जलवा। जानू, कल्ह तो मूंखे चयो पिए न त तो मथां कंहिंजी नज़र आहे। पंहिंजे पाण खे पकड़ाइण जो अंदेशो ज़हन में रख। सोना बेबी, तोखे त अंदाज़ो ई न आहे त मां केतिरो चालाक आहियां। 50 कमीणा मरिया पोइ मां पैदा थियो। हा, पर तोखे ख़बर आहे, ॾाहो कां बि टंगो फासंदो आहे। सोची छा थो, इहो मां नथी चवां, इहो सियाणनि जो सच आहे चयल। जेको वधीक चालाक हूंदो आहे न, ॾुखियो उहो ई फासंदो आहे। सोना बेबी, मां ॿियो कुझु सोचे रहियो। ॿियो कुझु छा? आख़िर इहो सरदार बिजार खान मूंखां फौरी तौर कहिड़ो कमु वठणु चाहे थो। जेकॾहिं हुनखे को बि कमु हो मूंसां त सोना बेबी, जे तूं कॉल कंदी ईअं ई मूंखे कॉल करे ॿुधाए छॾिजां। पर मूंखे लॻे थो त को सीन आहे, चालाकी। ज़रूरु का न का चालाकी पियो करे, पर तोखे त ख़बर आहे न मां नानू आहियां। पर सोना, तूं टेंशन न वठ, मां पीउ आहियां हुनजो। अजब गुल, नालो त थी अजब गुल, गुल वारी त का खुशबू कोन थी। तोखे चयो त शम्स ते उकाब वारी नज़र रख। तूं काॾे अचे थो, काॾे वञे थो, कंहिंसां मिले थो, छा ॻाल्हाए थो, हर शइ ते तोखे नज़र रखणी आहे। सरकार, शम्स त पंहिंजो माण्हू आहे, ॿियो त तव्हांजो इहो दोस्त आहे। हुन सां तुंहिंजो छा? तोखे जेको चयो वियो आहे उहो कर। माफ़ी सरकार,
यो शम्स केॾो शातिर आहे, पाण खे ॾेढ सियाणो सम्झंदो आहे, ॾेढ सियाणो। हो तो वांगुरु सचो कोन्हे को जो मां अखियूं पूरे हुन ते एतमाद करे वेही रहां। पर सरकार मूंखे नथो लॻे त को शम्स तव्हांखे नुक़सानु ॾींदो। ॾाढो सादो आहे अजब। इहो शम्स जेको आहे न आड़ी काप जो वारी आहे, पंहिंजे फ़ाइदे जे लाइ हू कंहिंखे बि दाव ते रखी सघे थो। तव्हां सही चवंदा हूंदा सरकार। मूं हुन जे मथां कुझु ॾींहं नज़र रखी सरकार। खान बहादुर जे ॻोठ वेंदे ॾिठो मांसि। अच्छा, कहिड़े ॾींहुं आई, कहिड़े टाइम? सरकार ॾींहुं त मूंखे यादि न आहे, बाक़ी अरबा या ख़मीस हुई। सरकार राति जो देर सां खान बहादुर जे ॻोठ वञी रहियो हो, ऐं गाॾी बि पंहिंजी कान हुअसि। अॼु मूं घुरायो थोमांसि, ज़रूरु ईंदो। हितां निकिरे न पीछो कजांइसि। मूंखे पूरी पक आहे त हू पंहिंजे घर कोन थो रहे, किथे रहे थो इहा जांच करणी आहे। हुनजो मक़सदु छा आहे? अची वे अमा ने ख़बर पई त इहा सोढो छोरी खे किथे वठी वियो आहे? अमर जी जल पाण ॿिन्ही जे खाबनि ते पाणी फेरजी वियो। ये जेकी ज़ीनी रिभागी आहे न, पाण ॿिन्ही जो मथो कचो न कराए त मुंहिंजो नालो लाइ कुते ते रखजा। अगरि छराओ त किन ते आ, पर कार ज़बाना अहिड़ियूं वायूं त न कढ न। मूंखे ॿुधा त सही त थियो छा आहे अहिड़े आहे, तूं ॿुधा फाट। सोढो आहे न, ज़ीनत खे काके धणी बशे घर छॾियो आहे। हाणे कम ॾिसजा ज़ीनत जा, सभु पंहिंजे पीउ खे ॿुधाईंदी। ए अब्बा क्या साजी अल्लाह ॿुधी आया पिणस पंहिंजी मुठ में आहे। जीअं चवंदासीं तीअं थींदो। ॾिस ॼाए वेठो न, हाणे ॻाल्हि सवली थी वई। अमर सावण फ़कीर जो को भरोसो कोन्हे। जेकॾहिं हुनखे तो भड़कायो त तूं चो, जेकॾहिं ज़ीनत भड़कायसि त ज़ीनत जो। हाओ इहा ॻाल्हि तो लखनि जी कई आहे कननि जो कचो, जेको जीअं चवंदुसि तीअं कंदो। पर ॿुध, तूं हाणे पासीरो थी लिकी वञी किथे। जेकॾहिं हिते पहुता न, ऐं तुंहिंजा त हॾ गुॾ भञी छॾींदा। अमर जी जल मूंखे तूं सिर्फ़ इजाज़त ॾे, न पोड़े खगे सां मां पाण निबिरी सघां थो। हा अरे बस कर, हाणे ॻाल्हाए त थो मारे विझंदो सांस। हो पोड़ो तो खा ॾाढो आ। एॾी आकड़ कयई न, पूरो करे छॾींदई। चुप करे वे। ओ लगी शर्त? अरे हाणे बस कर। एॾी चरी बि कोन आहियां जो वती शर्तियूं हणायां, जो तुंहिंजो मथो फाड़ायां। हाणे बात करे वे। तोखे त आहे सट ॼण जो शौक़ु आहे। चवी तो रोज़ मूंखे केरु पियो कुटरे, वेल में त आऊं पवंदुसि न। अमर जी जल एड़ियूं ॻाल्हियूं करे मुंहिंजी केरत ई जवान मर्दी जो इम्तिहान न वठ। किथे इहो पोड़ो खगो मुंहिंजे हथां माराए न विझी। माराए न विझी। बस कर, हाणे आकड़ न ॾेखार। हल ठीकु आहे। मुंहिंजी तरफ़ां तोखे मोकल आहे। हल वञी पंहिंजी गैरत ॾेखार। वञ इहो कमु करे ॾेखारी। झट कर, देर न कर, मोकल अथई। हल मुंहिंजा बच्चा शेर, हल। आस्ते टुटी न पवी, आस्ते। अञा मारी दो, माण्हू मुल्क पिटाई। रिहर्सल आस्ते कम से में वर पइजी वी तई, वरी वेल में आऊं पइजी वेंदसि। वती माल तूं कंदी पइजी वई न मुआ। हाणे सड़ा सच पुछी न यार, अञा ताईं तूं मूंखे सम्झ में न आयो। वॾी का फिल्म ही, बल्कि मुंझल फिल्म ही, जिनजो हिकिड़ो पार्ट हले थो त ॿियो ॻोल्हींदा था वतऊं। सो भला कीअं? करे खान बहादुर जो मुखालिफ़ नहीं त करे हमदर्द, करे वरी ज़ीनत जो सचो आशिक़ थो थी पवी, त वरी कॾहिं खान बहादुर जो वफ़ादार। यार तुंहिंजा रूप केतिरा आहिनि, अॼु ताईं मूंखे सम्झ में न आयो आहे। यार सालिया, अॼु खां पोइ ज़ीनत जो सचो आशिक़ सजणु चाहियां थो, ऐं बाक़ी सभु पना पाड़े उछले थो छॾियां। आहे त बसि न। इहा ॻाल्हि आहे त पोइ हलिया वापसि मोट। पर छो सालिया, काॾे हलो वापसि? छाजे लाइ?
सिधो था हलूं चाचे सावण जे घर ऐं छोकिरी खे बाह में हथ थो विझाई सिधो था हलूं मस्जिद में हली तुंहिंजो कयूं था निकाह बस चाचे सावण तां बहरहाल को थी पवंदो चाचा सालिया अधी बानू हुई न तबियत खराब थी वेलिया मूंसां कढल सोडा मां घर थी अचां सालिया तूं हल हल जल्दी हल को कमकार हुजे त ॿुधाइजांइ सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।